अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भली कार। ब्यूरो चीफ गौट की का दी है आजकल वाली खबर मूजिब मीरपुर माथेलो में सर्दी अचण खां पहिरियां अंडनि जो रेट आसमान सां ॻाल्हियूं करण लॻो। अंडनि जो डीलर मुकेश कुमार कानून खां बि ॾाढो। मीरपुर माथेलो थाणे जे वेझो अंडा माफ़िया मुकेश कुमार पंहिंजी मर्ज़ी जा अघ मुक़ररु करे छॾिया। सरकारी रेट लिस्ट लिकाए छॾी, पंहिंजी मर्ज़ी जा रेट मुक़ररु। नंढो अंडो 290 रुपया, विचोलो अंडो 310 ऐं वॾो अंडो 330 रुपया दर्जन हलाइण लॻो। सियारे जी मुंद अचण खां पहिरियां अंडनि जा हथरादू रेट मुक़ररु थी विया। डीलर माफ़िया मुकेश कुमार खे लॻाम केरु ऐं ग़रीब अवाम अॻु बि महांगाई जे तूफ़ान में बुॾल आहे। महांगाई जी सटियल अवाम मुतालबो कयो था मुख़्तियारकार मीरपुर माथेलो अंडा माफ़िया ख़िलाफ़ एक्शन खणे ऐं कानून खे हरकत में अचणु घुरिजे, जीअं ब्लैक ते अंडा विकिरो कंदड़ खे सज़ा मिली सघे, जीअं अंडनि जो ब्लैक ते विकिरो बंदि थी सघे।